बिरासिटी भरसा ॻोठ दाऊद लाखो वासिन सॼण लाखो रांझन लाखो अदम लाखो फैज़ल लाखो ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे दाहियो त SHO लाखा रोड क़ाबिल भयो 1.5 महीनो अॻु राति जी ऊंदाही में असांजे घरनि में ज़बरदस्ती दाख़िल थी औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते सख़्त तशदुद करे घर में पयल क़ीमती सामान सोना ज़ेवर न्याणियुनि जो ॾाज ऐं रोक रक़म फुरलुट बाद ॻोर हारी औरत ज़ुबैदा लाखो खे हथियारनि जे ज़ोर ते खंभे अगवा करे वियो आहे। जेका औरत 1.5 महीनो गुज़रण बावजूद वापसि नाहे थी। उन्हनि चयो त SHO क़ाबिल भयो जे ज़्यादतियूं ख़िलाफ़ असां SSP नौशरो फ़िरोज़ समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते शिकायतूं कयूं आहिनि पर किथां बि हिन महिल ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। जॾहिं त पुलिस पारां अगवा थियल औरत जो को बि ॾस पतो नाहे पियो। ख़बर नाहे त हू कहिड़े हाल में आहे। हुननि वस वारनि खे नोटिस वठी SHO क़ाबिल भयो ख़िलाफ़ जांच करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। ॿिए पासे राब्ते ते एडवोकेट अमर इम्तियाज़ मेमण मीडिया खे ॿुधायो त लाखा बिरादरी जी दरख़्वास्त ते एडिशनल सेशन 2 जी अदालत में 491 जे तहत पटिशन दाख़िल कराई आहे जंहिं जी ॿुधणी सूमर ॾियारे ते रखियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।